अलैहि वसल्लम हिकड़े ॾींहुं मिंबर ते वेठा तकरीर पे फरमायो। महबूबन करीमन कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जे अबे अम्मा जी ज़ियारत कई न उन जी उम्र जी ख़ता माफ़। सुभान अल्लाह। तव्हां बि पंहिंजे अबे अम्मा जो अदब कंदा कयो। हिकड़े ॾींहुं बाबा साईं मुर्शिद आशिक़ अली शाह वेठा हिकिड़ो हमरा आयो। आप जमीन तवजा हिकिड़ो सही हमरा जो आयो त पोइ उन अची अर्ज़ कयो साईं मां ॾाढो ग़रीब थी वियो आहियां। छा थी वियो आहियां? ग़रीब थी वियो आहियां। छा थींदे? तव्हांजो नालो छा आहे? मंसूर अहमद। ऐं हे काॾे वियो हुयो? मोहम्मद हसन। ॾाढा दिलि खोले चओ सुभान अल्लाह। इएं न होरिया वॾे आबा सां सुभान अल्लाह। छा पे अर्ज़ कई? अबे अम्मा बाबा साईं मुर्शिद आशिक़ अली शाह चई मां ॾाढो मिसकिन थियो आहियां। पैसा त ॾाढा था अचनि पर ख़बर न आहे काॾे था वञनि। बाबा साईं फरमायो वज़ीफ़ो अहिड़ो थो ॾियाई जो दुनिया ते कोई कोन ॾींदो। खपई चइजे हा वारो कर दे। बाबा साईं जन फरमायो अबू अम्मा ज़िंदा अथई? अर्ज़ कई त हा साईं अबू अम्मा ज़िंदा आहे। बाबा साईं जन फरमायो त अबू अवा पोइ अबे अम्मा खे पैसा ॾाढा ॾींदो कर। अबे अम्मा खे पैसा इलाही त पोइ तोखे बि इलाही। अबे अम्मा खे पैसा थोरा त पोइ तोखे बि थोरा। अबे अम्मा जा पैसा बंदि त तुंहिंजा बि बंदि। हाणे इहो वज़ीफ़ो अथई वञ हलियो। ॾाढा दिलि खोले चओ सुभान अल्लाह। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकरीर पे फरमाई। महबूबन करीमन कायनात जे सरदार फरमायो त जे अबे अम्मा जी ज़ियारत कई उन जी उम्र जी ख़ता माफ़। अर्ज़ कयो त हिकिड़ो मऊअ जो गुलाम आहे जंहिंजो नालो हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु उथी बीठो गीच में गारो कई फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा दिलबर हबीब तुंहिंजे क़दमनि जे खाक तां अबो अम्मा कुर्बान कया। ओ मुंहिंजा दिलबर हबीब भला जेकॾहिं कंहिंजो अबो अम्मा फौत थी वञे त उहो छा करे? सुभान अल्लाह। ये थकियल सुभान अल्लाह न वॾे चुस्ती वारी सुभान अल्लाह। या अल्लाह जेको ॾाढा सुभान अल्लाह चवे त जल्दी मदीनो ॾेखारजां। क़बूलियत जी घड़ी तई ॾाढा जो सुभान अल्लाह। थोरो थोरो अञा वॾे आवाज़ सां। फौत थी वञे उहो छा करे? मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिंजो अबो अम्मा फौत थी वञे न हाणे मदीने वारो साईं थो फरमाए। महबूब करीम कायनात जा सरदार था फरमाइनि त मन ज़ार क़ब्र जे ज़ियारत कई क़ब्र जी। सुभान अल्लाह। जे ज़ियारत कई क़ब्र जी। थोरो वॾे आवाज़ सां। क़ब्र जी। अञा वॾे आवाज़ सां। क़ब्र जी। मन क़ब्र जी ज़ियारत थींदी अथव। क़ब्र जी ज़ियारत थींदी। थोरो वॾे आवाज़ सां। ज़ियारत थींदी आहे। ऐं अॼुकल्ह त वरी हिकिड़ो रिवाज हीअं बि ॿुधो आहे हेॾे थोरो तवजा। अॼुकल्ह जेकॾहिं अलाह ख़ैर करे के मुल्ला जे आॾो जनाज़ो अची वञे न जीअरनि ते त कावड़ पर मुर्दे ते बि कावड़। बस जो बस सही चवंदा जनाज़ो त पढ़ाए बस ईअं अल्लाह अकबर करे बीठो। अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम हल बा खड़ोस बस मर गया मरदूद खत्म न दुरूद बस खड़ो। हिकिड़ो को आशिक़ रसूल उन मजमे में वेठो हो न हथ खणी चयो ओ मौलवी महिरबानी करे हिन जे लाइ दुआ त घुर कि न दुआ जी ज़रूरत ई कान्हे का बस इहा दुआ जनाज़े में आई। चवंदा आहिनि सही इहा ॻाल्हि कोन ॿुधी अथव? चवंदा आहिनि शायदि तव्हांजे जाम साहिब वटि कोन्हे कोई।